नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त चूंडको में खबर ॾींदालू त नारा तालके जे खमारी थाने जी हद ॻोठ अली मोहम्मद मल्लो में नौजवान पुरियत नूर मोहम्मद मल्ला बिजली जे करंट लगन सबब फोत थी वियो। फोती जे वारसन गुलाम कंबर ऐं खैर मोहम्मद मल्ला अवामी न्यूज़ सां राब्तो करण ते ॿुधायो त नूर मोहम्मद ज़मीन ते फुटिन जी चूंडे ते वियल हो ऐं ज़मीन में ॻोठणनि ॾांहुं बिजली जी कच्ची तार वञी रही हुई जेका वणनि में विछाई हुई, जंहिं मां खेसि करंट लॻो ऐं फोत थी वियो। ॿिए पासे मिप्र माथेलो जी नर्सरी भरिसां 11,000 वोल्टेज जी किरियल तार में विचड़ी गाह कंदड़ नौजवान शोभान शेख फोत थी वियो, जंहिं जे वारसनि लाश खणी SSP ऑफिस आॾो धरणो हयो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त केतिराई भेरा चयो त 11,000 जूं तारूं ज़मीन में किरियल आहिनि पर ध्यानु न ॾिनो वियो। ज़िम्मेवारनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल करे इंसाफ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।